नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौक़े ते ख़रीदारी में वाह थी वई है। बाज़ारनि में रश ईद जी ख़रीदारी उरूज ते। हर को शहरी पंहिंजे ईद जे लाइ ख़रीदारी करे रहियो है। जॾहिं त ईद ख़ुशियुनि जो त्योहार है, पर महांगाई अवाम जी कमर तोड़े छॾी है। शहरियुनि जो चवणु है त 4 महीने जे लॉकडाउन सभु घरनि ताईं महदूद हुआसीं। अॼु ॿियनि मार्केटनि में रश है। हर को पंहिंजे प्यारनि जे लाइ ईद जी ख़रीदारी करे रहियो है, पर महांगाई सबबि हर को पंहिंजे वस आहर ईद जी ख़रीदारी में रुधल है। जॾहिं त दुकानदार पंहिंजी कमाई में मसरूफ़ है। दुकानदारनि शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। खरीदारी थे भी माण्हू ख़ुशि आहिनि, ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। ईंदा वेंदा आहिनि, ख़रीदारी वठी वेंदा आहिनि, कपिड़ो कंदी मनियारी सभु वठी वेंदा आहिनि। बिल्कुलु ख़ुशी सां ईद कंदा आहिनि। अच्छा, महंगाई जे हवाले में छा चवंदो? महांगाई एतिरी आहे मैडम, ग़रीब माण्हुनि लाइ परेशानी आहे। पोइ बि मिड़े पंहिंजो ग़रीब माण्हू किथां बि करे पर्सल पंहिंजी ईद कंदा आहिनि। क्लास हले भी ज़बरदस्त हले भी माण्हू ख़रीदारी फली भी थे ज़बरदस्त। अच्छा, महंगाई जे हवाले में शयूं में कुछ फ़र्क़ रेट वगैरह कुछ? ना रेट वही पुरानो है, महंगाई तो है ना, हर शइ में महंगाई है। गरीबाणी हल्को हल्को अचे, महांगाई चोट ते। रेट कीअं? रेट भला आहिनि, वठण में शइ आहे कोन। लॉकडाउन खुलण खां पोइ तमामु बहितरीनु रश थी विया। अलाए शुक्र आहे धंधो बहितरीनु आहे। रश तव्हां पाण ॾिसी सघो था शहर में केॾी बहितरीनु आहे। ऐं धंधा शुक्र आहे मालिक जो, धंधा तो भला ही है। तो ये वो लोग महंगाई ने मार दिया लोगों को। आटा महंगा, चीनी महंगी, हर चीज़ महंगी। हुकूमत का मामला समझ में नहीं आ रहा, क्या मामला। लॉकडाउन लग रहा है, हर आदमी परेशान है। बेचारे गरीब गुरबा बेचारे आटे में परेशान है, इसकी क्या खरीदारी करें। चप्पलों के रेट भी हमारे बहुत बड़े में रेट है, बहुत महंगा माल आ रहा है। क्यों ब्लैक में मिल रहा है माल, मार्केटें बंद पड़ी हैं। इस वजह से माल एक चीज़ होता, एक हम जो चप्पल पहले 100 रुपये की लेके आ रहे थे, वो वहाँ पर 120 की लेके आ रहे हैं। ग्राहक पे मना, गरीब आदमी पे बोझ बन रहा है, मर रहा गरीब है बेचारा। कपिड़ा वठण आयो आहे, जुतियूं कपिड़ा बि महांगा, जुतियूं बि महांगियूं। हाणे असीं करे वञूं केॾांहुं, मिड़े रबड़ सबड़ वारी वठियो आहे, वक़्तु कढायूं बि छा कंदा। तो कपड़ों का पर कपड़ा है ये जगह सब महंगा जाम है, तमाम घनी महंगा है। समझे, अटो महंगो, खंड बि महंगी, हर शइ महंगी। जुतियूं वठण मां कोन हाणे छा करे, मिड़े बि आहे, मिड़े वक़्तु गुज़ारियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।